रियाज़ी क्लास 9 यूनिट 4 लेसन 21 एक्सरसाइज नंबर 4.3 मश्क 4.3 पार्ट 5 आऊं जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भली कार 12 पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.3 जे क्वेश्चन नंबर 3 जा पहिरियां 2 पार्ट सॉल्व करे छॾिया हुआ। अॼु असां हिन सबक में 3 नंबर पार्ट सॉल्व करण जी कोशिश कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त x - 1 इंटू x + 1 इंटू x - 3 इंटू x + 3 + 4x² वारो छा करिणो आहे असांखे हिते असांखे इन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी ईंदासीं। उहो असां वटि आहे x - 1 इंटू x + 1 इंटू x - 3 इंटू x + 3 प्लस 4x²। ठीक है बारो। हाँ ॾिसो बारो हिते असां वटि छा पहला x - 1 x + 1 हिते आहे x - 3 इंटू x + 3 त पोइ हाणे हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो हिते a + b इंटू a - b वारो फार्मूला अप्लाई थींदो। वो कीअं आहे वो असां वटि आहे त a + b इंटू a - b इज इक्वल टू a² - b²। ठीक है बारो अड़े तरीक़े सां त पोइ हाणे ॾिसो हिते असां वटि a जी वैल्यू छा पई आहे उहा आहे x b जी वैल्यू छा आहे 1 त पोइ इहो कीअं थींदो इहो थींदो त इज इक्वल टू x² - 1। ठीक आहे छाकाणि त हिते जॾहिं असां 1 जो स्क्वायर छॾंदासीं त पोइ बि 1 ई थींदो उन जे करे। हाणे हिते असां वटि a जी वैल्यू छा पई आहे x ऐं b जी वैल्यू छा पई आहे असां वटि 3 त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो थींदो त x² - 9। ठीक है बारो छाकाणि हिते ॾिसो b² आहे b जी वैल्यू आहे 3 पोइ 3 9 थी वियो। आख़िर में असां वटि पियो आहे प्लस 4x²। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं त हिननि ॿिन्ही ब्रैकेटनि खे पंहिंजो पाण सां ज़र्ब करे वेंदासीं। जॾहिं असां x² खे खणी x² सां ज़र्ब कंदासीं जवाब छा थी वेंदो जवाब थींदो असां वटि x⁻⁴। ठीक है बारो हाणे असां x² खे खणी -9 सां ज़र्ब कंदासीं जवाब छा अची वेंदो -9x²। हिते लिखंदासीं -9x²। हाणे असां माइनस जो 1 खणंदासीं उन खे x² सां ज़र्ब कंदासीं त जवाब छा अची वेंदो जवाब अची वेंदो -x²। त पोइ पहिरियां असां उहो रखंदासीं हिते थींदो -x²। ॿारो हाणे असां माइनस जो 1 खणी उन खे -9 सां जॾहिं ज़र्ब कंदासीं जवाब छा अची वेंदो +9 त रखंदासीं हिते +9। साॻिए तरीक़े सां हाणे असां आख़िर में 4x² रखी ईंदासीं थींदो त +4x²। हाणे असां फर्दर सिंप्लीफाई खे कंदासीं x⁻⁴ सेम जो सेम रहंदो इहो थींदो x⁻⁴। ॾिसो ॿारो हाणे असां वटि हिते पियो आहे 9x² माइनस जो हीउ पियो आहे असां वटि माइनस जो x² त पोइ इहो घणो थी वेंदो इहो थी वेंदो त 10x² पर माइनस जो सही आहे। माइनस जे 10x² में असां जोड़ कंदासीं प्लस जो 4x² त पोइ बाक़ी असां वटि जवाब छा ईंदो जवाब ईंदो -6x²। ठीक है ॿारो अहिड़े तरीक़े सां ऐं आख़िर में असां वटि पियो आहे +9। ॾिसो ॿारो हाणे असां हिते छा कंदासीं असां हाणे हिन खे मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत सिंप्लीफाई करण जी कोशिशि कंदासीं। हाणे इहो कीअं थींदो हीउ जेको विचो टर्म पियो आहे -6x²। हाणे इन खे अहिड़े नमूने सां असांखे टोड़णो आहे जॾहिं असां हिन खे जोड़ कयूं जवाब अचे -6x² ऐं जॾहिं असां हुनखे ज़र्ब कयूं त जवाब छा अचे 9x⁴ त पोइ इहो कीअं थींदो इहो थींदो त इज़ इक्वल टू x⁻⁴ -3x² +9। ठीक है ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो जॾहिं असां माइनस जे 3x² ऐं माइनस जे 3x² खे जोड़ कयोसीं ॾिसो जवाब अची वियो -6x²। हीउ माइनस इंटू माइनस छा थींदो प्लस उन जे करे जवाब अची वेंदो 9x⁻⁴। हाणे असां हिते छा कंदासीं त
एक्स रेज़्ड 4 माइनस 3x स्क्वायर जे विच में कॉमन कढी वेंदासीं। हिते कॉमन छा निकिरंदो, हिते कॉमन निकिरींदो एक्स स्क्वायर, छाकाणि त एक्स स्क्वायर आहे जेको उहो माइनस 3x स्क्वायर खे बि वंड करे पियो ऐं एक्स रेज़्ड 4 खे बि वंड करे पियो। जेको कॉमन निकिरींदो उन खे असां ॿाहिरि रखंदासीं। हिते थी वियो एक्स स्क्वायर। हाणे अंदरि छा बचंदो, ॾिसो हाणे जॾहिं असां एक्स रेज़्ड 4 खे वंड कयो एक्स स्क्वायर सां, जवाबु छा ईंदो, जवाबु ईंदो एक्स स्क्वायर। हिते ईंदासीं माइनस। ॾिसो ॿारो, जॾहिं असां माइनस 3x स्क्वायर खे वंड कयो छा सां, एक्स स्क्वायर सां, त जवाबु छा अची वेंदो, जवाबु अची वेंदो 3। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा कॉमन निकिरंदो, ॾिसो ॿारो, हाणे माइनस 3x स्क्वायर ऐं प्लस जे 9 में छा कॉमन पियो आहे, हिते असां वटि कॉमन पियो आहे माइनस जो 3। ठीकु आहे ॿारो। त पोइ पहिरियां असां हिते माइनस जो 3 कॉमन रखींदासीं। जॾहिं असां माइनस 3x स्क्वायर खे वंड कंदासीं माइनस जे 3 सां, त जवाबु छा ईंदो, जवाबु अची वेंदो एक्स स्क्वायर। जॾहिं असां प्लस जे 9 खे वंड कयोसीं माइनस जे 3 सां, त पोइ जवाबु छा अची वेंदो, जवाबु अची वेंदो त माइनस 3। त पोइ हिते असां लिखंदासीं माइनस 3। अहिड़े तरीक़े सां असां वटि हिकिड़ो पेयर बीठो एक्स स्क्वायर माइनस 3, ॿियो पेयर बि सेम ई बीठो एक्स स्क्वायर माइनस 3। अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। ॾिसो ॿारो, हाणे असां छा कंदासीं त हीअ जेको एक्स स्क्वायर पियल आहे असां हिन खे एक्स होल स्क्वायर करे रखंदासीं। हिते थींदो त इज़ इक्वल टू एक्स होल स्क्वायर। ईंदासीं माइनस जेको हीउ 3 पियो आहे असां वटि, असां उन खे लिखी सघूं था √3 होल स्क्वायर। जी हा बिल्कुलु। त पोइ हिते लिखंदासीं त √3 होल स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। साॻी तरीक़े सां असां हिन ब्रैकेट खे बि ईअं करे रखंदासीं। इहो थींदो त एक्स होल स्क्वायर माइनस √3 होल स्क्वायर। जॾहिं असां √3 जो होल स्क्वायर छॾाईंदासीं त असां जवाबु छा अची वेंदो, जवाबु अची वेंदो 3। इन जो मतिलबु साम्हूं असांजो सही आहे। ॾिसो ॿारो, हाणे हिते आहे असां वटि एक्स होल स्क्वायर माइनस √3 होल स्क्वायर। त पोइ हाणे हिन ब्रैकेट ते ऐं हिन ब्रैकेट ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, हाणे हीउ फार्मूला अप्लाई थींदो त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज़ इक्वल टू, हिकिड़ो पेयर बीहंदो ए प्लस बी, ॿियो बीहंदो ए माइनस बी। अहिड़े तरीक़े सां। त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो त हाणे हिते ॾिसो असां वटि ए जी वैल्यू छा आहे, उहा आहे असां वटि एक्स, बी जी वैल्यू पई आहे √3। त पोइ थींदो त एक्स प्लस √3, ॿियो पेयर बीहंदो एक्स माइनस √3। साॻी तरीक़े सां हिते बि ईअं थींदो त ए जी वैल्यू असां वटि पई आहे एक्स ऐं बी जी वैल्यू सेम पई आहे √3। त पोइ असां लिखंदासीं हिन खे त एक्स प्लस √3 एक्स माइनस √3। ठीकु आहे ॿारो। हाणे इहो छा थी वियो असांजो, इहो असांजो थी वियो एंसर। अहिड़े तरीक़े सां हाणे हीउ जेको चोथों नंबर सम आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। ठीकु आहे ॿारो। ॿारो हींअर असां वटि 5 नंबर सम आहे एक्स प्लस 5 इंटू एक्स प्लस 2 इंटू एक्स माइनस 5 इंटू एक्स माइनस 2 प्लस 4x स्क्वायर। ॿारो छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभु खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी ईंदासीं। त पोइ इहो कीअं थींदो, इहो थींदो त एक्स प्लस 5, हाणे हिन सां गॾु मां हिन खे रीअरेंज करे रखे थो छॾियां। हाणे एक्स प्लस 5 सां गॾु थो रखां मां एक्स माइनस 5। ठीकु आहे ॿारो। थींदो पोइ हिते एक्स माइनस 5, हिते थींदो एक्स प्लस 2, हिन सां गॾु अची वेंदो एक्स माइनस 2। आख़िर वारो टर्म सेम रहंदो त प्लस 4x स्क्वायर। ॿारो तव्हांखे ख़बर हूंदी त मां इहो छो कयो, छाकाणि त हाणे हिन ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, हिते ए प्लस बी इंटू ए माइनस बी इज़ इक्वल टू ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो फार्मूला अप्लाई थींदो। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते ॾिसो असां वटि ए जी वैल्यू पई आहे एक्स ऐं बी जी वैल्यू पई आहे 5। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे इहो कीअं थींदो, जॾहिं हिननि खे असां ज़र्ब कंदासीं त इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त
इज इक्वल टू हाणे हिते असां थींदो एक्स स्क्वायर हिते थींदो माइनस जो 25। ठीक है बारो हाणे इहो कीअं थियो असां थिया बी जो स्क्वायर बी जी वैल्यू आहे 5 त पोइ मां हिनखे सिंप्लीफाई करे छॾियो 25 हिते असां वटि ए जी वैल्यू पई आहे एक्स ऐं बी जी वैल्यू छा पई आहे बी जी वैल्यू पई आहे असां वटि 2। ठीक है बारो त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो थींदो त एक्स स्क्वायर माइनस 4 हाणे 4 कीअं थियो साॻी तरीक़े सां हिते बी जी वैल्यू थी आहे 2 होल स्क्वायर त पोइ असां हुनखे सिंप्लीफाई कयो त उहो 4 थी वियो आख़िर में प्लस 4x स्क्वायर। ठीक है बारो हाणे हिते असां छा कंदासीं हिन ॿिन्ही ब्रेकेटनि खे पंहिंजो पाण सां ज़र्ब कंदासीं त एक्स स्क्वायर इंटू एक्स स्क्वायर छा थींदो इहो थींदो इज इक्वल टू एक्स रेज़्ड 4। हाणे हिते असां एक्स स्क्वायर खे खणी माइनस 4 सां ज़र्ब कंदासीं त जवाब छा अची वेंदो इहो अची वेंदो माइनस 4x स्क्वायर बारो हाणे हिते असां माइनस जो 25 खणी एक्स स्क्वायर सां ज़र्ब कंदासीं त पोइ जवाब छा अची वेंदो जवाब अची वेंदो माइनस 25x स्क्वायर। साॻी तरीक़े सां असां हिते हाणे माइनस जो 25 खणी माइनस जे 4 सां ज़र्ब कंदासीं जवाब अची वेंदो प्लस जो 100 आख़िर में रखंदासीं प्लस 4x स्क्वायर। ठीक है बारो जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त जवाब छा अची वेंदो जवाब असां वटि अची वेंदो इज इक्वल टू एक्स रेज़्ड 4। ठीक है बारो हाणे हिते ॾिसो हीउ जेको माइनस जो 4x स्क्वायर आहे हिन प्लस जे 4x स्क्वायर में ख़तमु थी वियो त पोइ इहो कीअं थियो हीउ हिन में मुकमल ख़तमु थी वियो बाक़ी असां वटि छा बचो माइनस 25x स्क्वायर प्लस 100। ठीक है बारो हाणे असां छा कंदासीं हिते मिड-टर्म ब्रेक मेथड वारो फार्मूला अप्लाई करे ईंदासीं त पोइ हाणे इन जो अॻियों स्टेप कीअं थींदो अॻियों स्टेप थींदो त इज इक्वल टू एक्स रेज़्ड 4 माइनस 20x स्क्वायर माइनस 5x स्क्वायर प्लस 100। ॾिठो बारो हाणे हिते ॾिसो जॾहिं मां माइनस जे 20 ऐं माइनस जे 5 खे जॾहिं जोड़ कंदुसि छा अची वेंदो 25। ठीक आहे त हिननि सां गॾु आहे एक्स स्क्वायर त पोइ सही थी वियो साॻी तरीक़े सां जॾहिं मां हिननि खे ज़र्ब कंदुसि त जवाब छा अची वेंदो प्लस जो 100 एक्स रेज़्ड 4। इन जो मतिलबु आहे त सम असांजो हींअर सही आहे। ठीक आहे बारो त पोइ हाणे असां छा कंदासीं हीअ जेका पहिरियां 2 टर्म पिया आहिनि उन मां छा कॉमन कढी वेंदासीं हिते असां एक्स स्क्वायर कॉमन कढी वेंदासीं त पोइ इहो कीअं थींदो इज इक्वल टू एक्स स्क्वायर निकिरी आयो कॉमन ॿार जॾहिं असां एक्स रेज़्ड 4 खे वंड कयो एक्स स्क्वायर सां त अंदरि छा बचंदो हिते बचंदो असां वटि वञी एक्स स्क्वायर साॻिए तरीक़े सां सेकेंड टर्म में बचंदो असां वटि हिते माइनस जो 20। ठीक आहे बारो हाणे टे ऐं चौथे टर्म में छा कॉमन पियो आहे हिते ॾिसो एक्स स्क्वायर आहे हिते न आहे इन जो मतिलबु आहे त हिननि में पियो आहे माइनस जो 5 कॉमन। ठीक आहे त पोइ हाणे असां माइनस जो 5 कॉमन रखियोसीं जॾहिं असां माइनस 5x स्क्वायर खे वंड कयोसीं माइनस जे 5 सां जवाब आयो एक्स स्क्वायर। साॻी तरीक़े सां जॾहिं असां 100 खे माइनस 5 सां वंड कयो त जवाब ईंदो माइनस जो 20। ठीक आहे बारो त असां वटि जुज़ा कहिड़ा बीठा हिकिड़ो जुज़ो बीठो असां वटि एक्स स्क्वायर माइनस 5 ॿियो जुज़ो बीठो एक्स स्क्वायर माइनस 20। अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो हाणे असां अॻे स्टेप में छा कंदासीं असां हिनखे लिखंदासीं इज इक्वल टू हाणे एक्स स्क्वायर खे लिखंदासीं एक्स होल स्क्वायर। ठीक आहे बारो हिते लिखंदासीं माइनस असां हिन 5 खे लिखी सघूं था √5 होल स्क्वायर जी हा बिल्कुलु लिखी सघूं था हिते थी वेंदो √5 होल स्क्वायर। ठीक है बारो साॻी तरीक़े सां हाणे असां एक्स स्क्वायर खे लिखी सघूं था त एक्स होल स्क्वायर हिते असां वटि छा पियो आहे हिते असां वटि पियो आहे 20 खे असां लिखी सघूं था त 2√5 होल स्क्वायर। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो हिन ब्रैकेट ते ऐं हिन ब्रैकेट ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी सघे थो हिते बि ॾिसो हिन ते ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो फार्मूला अप्लाई थींदो पोइ छाजे बराबरि थींदो ए प्लस बी इंटू ए माइनस बी। ठीक है बारो हाणे हिते ॾिसो असां वटि ए जी वैल्यू पई आहे एक्स ऐं बी जी वैल्यू पई आहे √5
तो पोइ हाणे कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू एक्स प्लस अंडर रूट 5 ॿी ब्रैकेट थींदी एक्स माइनस अंडर रूट 5। साॻी तरीक़े सां हिते असां वटि ए जी वैल्यू पई आहे एक्स ऐं बी जी वैल्यू छा आहे, बी जी वैल्यू आहे त 2 अंडर रूट 5। त पोइ इहो कीअं थींदो, इहो थींदो त एक्स प्लस 2 अंडर रूट 5 इंटू एक्स माइनस 2 अंडर रूट 5। ठीकु आहे ॿारो, हाणे इहो छा थी वियो, इहो असांजो थी वियो आंसर। ॾिसो ॿारो, हाणे हीउ जेको 6 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो, इहो बि इन तरीक़े सां थींदो। सही आहे ॿारो, असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल्लाह।